मीरपुर पठर जे मेन बस स्टॉप भरिसां 1000 खां वधीक घरनि ते मुश्तमिल कच्ची आबादी वारो इलाइक़ो ड्रेनेज जे नेका न हुअण सबबि गटरनि जो गंदो पाणी जमा थियण सबबि गंदगी जो शिकार थी वियो, जंहिं सबबि पुलिस स्टेशन ऐं इरिगेशन बंगलो लॻ गंदो पाणी जमा थी वियो, जंहिं इलाइक़े वासियुनि खे सख़्त अज़ियत में मुब्तला करे छॾियो। पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग खाते पारां कच्चे आबादी वारे इलाइक़े मां ड्रेनेज जे डिस्पोजल लाइ 5 साल पहिरीं हिकु स्कीम तयारु कई वई हुई, जंहिंमें मशीनरी ज़रिए गटरनि जो गंदो पाणी जमा करण बाद उनखे निकाल कयो वेंदो, पर कुझु ई अरसे बाद डीज़ल जा पैसा न हुअण जो जवाब ॼाणाए उन स्कीम खे बंदि कयो वियो। ॿिए तरफ़ मीरपुर पठोरी जे शहरनि खे वाटर सप्लाई तलाउ ज़रिए साफ़ पाणी जी फरहमी लाइ 2016 में उन वक़्त जे डिप्टी कमिश्नर सिजावल पारां मीरपुर पठोर में नए तलाउ खे चौदीवारी ॾियारे उनखे घाड़े वाह मां मशीनरी ज़रिए पाणी जी फरहमी जो बंदोबस्तु कयो वियो त जीअं शहरवासी साफ़ पाणी इस्तेमालु करे सघनि। अमलदारनि जी नाली सबबि उहो प्लान बि ख़त्म कयो वियो। मीरपुर पठोर में गुज़िरियल महीने इस्तेमाल जे पाणी जो सख़्त बहरान पैदा थी वियो। हितां जे सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि नुमान शोरो, इरफान अली ॿियनि मुताबिक़ त पब्लिक हेल्थ खाते जे अमलदारनि ख़िलाफ़ क़दम खणी संदन नाअहली सबबि गैर फ़ाल थियल करोड़नि रुपए जी स्कीमुनि खे ॿीहर बहाल कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।